कराची जूं सिंधी वसंदियूं जीअण जे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। सचल सां लॻ बिलावल शाह नूरानी ऐं मारोड़ा ॻोठ हिन वक़्तु बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। इलाइक़ो खंडरात जो मंज़र पेश करे रहियो आहे, जंहिं सबबि हिते कारोबारी सरगर्मियूं पिणु मुअतल आहिनि। हितां जे रहवासियुनि जो छा चवणु आहे, अचो त संदन ॻाल्हि ॿोल करियूं। टोटल सिंधी वसंदियूं आहिनि। सचल आहे, शाह इनायत मखदूम आहे, चेयरपर्सन सिटी सभु हे आहिनि। पर 2006 खां वठी का फैसिलिटी न आहे। हींअर त गैस जो बि बहिरान थी वियो आहे, बिजली जी बि लोड शेडिंग लॻी पई आहे। उन खां सवाइ घटि लाइन त बिल्कुलु नाकारा थी चुकी आहे। को बि हिते रोज़ डकैतियूं लॻी पियूं आहिनि, बदअमनी हद खां वधी वई आहे। न गैस आहे, न बिजली आहे, न पाणी आहे। बाक़ी जेको जेको पुछा करे चवनि था त चए मुल्क में सॼे में गैस बंदि आहे, पर ईअं न आहे। काफ़िनि इलाइक़नि में हले थो गैस, काफ़िनि इलाइक़नि में न बि हले थो। इहा त सिधी सही माना जेको आहे त नाजाइज़ी आहे। ज़िंदगी जेके बि बुनियादी सहूलियतूं इंसान वटि हुजणु घुरिजनि, उन्हनि समूरी सहूलियतुनि में हिकिड़ी बि सहूलियत कान्हे का हिते। सर असां बिलावल शाह नूरानी ॻोठ में रहूं था ऐं असांजे भरिसां जी साइड में मारोड़ा बि ॻोठ आहे ऐं साइड में सचल ॻोठ बि आहे। असां विच में था रहूं। मां 2002 खां वठी त रहां थो। कंहिं बि शइ जी फैसिलिटीज़ न आहे। सेवरेज लाइन 24 कलाक जेका आहे, तव्हां गलियूं ॾिसंदा त ऐं सूरत गलियुनि जी त ॾिसो पिया, सभु भरियूं पियूं आहिनि। मारोड़ा ॻोठ आहे हिते, न घिटी आहे, न रोड आहे, न कुझु। ॾिसो गटर भरिया पिया आहिनि हिते। रोज़ चई थकाऊं, हिक ॿिए ते रोड बंदि कया आहिनि, कुझु बि न थियो आहे अञा ताईं। केरु अचे ई कोन थो। ज़्यादातर मसइला आहिनि। असां हितां जे चूंडियल नुमाइंदनि ने बि काफ़ी मरतबा विया आहियूं। उन जे बावजूद बि ही तव्हां सूरत हाल ॾिसी सघो था त हींअर ही ढकणा बि खुलिया पिया आहिनि। अमन अमान हिते ॾाढो बदअमनी आहे। हूं त मारोड़े आहे हिते माण्हू तमामु ग़रीब माण्हू आहिनि, शरीफ़ माण्हू आहिनि। हितो राति जो मोटरसाइकिल 10-11 बजे मोटरसाइकिल फुर थी वई थो काए आहे गली मां। इहा बदरी में आहे ॾींहं जो माना उहो सदाई पाणी में गुज़र थींदो आहे। असां हितां वज़ू करे घरों लटा साफ़ कपिड़ा पाए मस्जिद ते वञूं था नमाज़ पढ़ण जे लाइ, उन वजूद पाणी पलीत लॻी थो वञे। वरी उते बीठा था मस्जिद में पाण खे धोऊं, वरी उहो साफ़ करे नमाज़ पढ़ण था वञूं। असां सां माना कोई बि गवर्नमेंट तावन नथी करे। सर्वे करायोसीं, हर चीज़ करायोसीं, उन जे बावजूद आया चक्कर हणी, उन खां बाद बि कुझु बि न थियो। पोइ असां ॿिए चक्कर बि इंतज़ारु कयोसीं, वियासीं त चयो बाबा असां इलेक्शन थियनि था त हाली पोइ कंदासीं। जॾहिं हिन खे सर 15-20 ॾींहं थी विया आहिनि। लोड शेडिंग बि आहे ऐं गैस जी बि लोड शेडिंग बि आहे। ऐं पाणी तव्हां ॾिसी था सघो, सीवरेज जो पाणी बि उन्ही में लाइननि में वञे थो, कोई कमु नथो करे। इलाइक़े वासियुनि जो मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते मारोड़ा ॻोठ तोड़े बिलावल शाह नूरानी ॻोठ में ड्रेनेज समेत समूरियूं बुनियादियूं सहूलियतूं ॾेई इलाइक़े जे माण्हुनि खे जीअण जी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन मंज़ूर मुनार सां गॾु वहीद मुनार सियाल, KT न्यूज़, मारोड़ा ॻोठ, कराची।